अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल वीरन जी बस्ती अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी खे ख़ुशि आमदीद। वीरन जी बस्ती न्यू अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। दोस्तो काफ़ी ॾींहंनि खां पोइ मां वीरन जी बस्ती जी नई अपडेट आंदी आहे। ज़रूरु इहा कम जी अपडेट हूंदी, ईअं न हूंदी। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा दोस्तो। 1 मिनट जी वीडियो आहे। थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल उदासी टीवी खे सब्सक्राइब लाइक शेयर भी ज़रूरु करे छॾींदा। दोस्तनि ताईं लिंक जी शेयर कंदा। हिकिड़ी शइ चेक कंदा कयो, मथां घंटी खे आल ते कंदा कयो, न त नोटिफिकेशन ई ताने न ईंदो। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़। दोस्तो मां ॿुधाईंदो हलां तव्हांखे, वीरन जी बस्ती जी बग़ैर शूटिंग वरी ॿीहर अॻिते स्टार्ट थी चुकी आहे। कोशिशि कई पई वञे त इन खे जल्द अज़ जल्द फाइनल कयो वञे, छो त हिन ड्रामे खे ईद खां पोइ हलाइणो आहे। ईद खां पोइ कीअं बि करे जेको आहे न ईद ते हिन जी शुरूआति आहे ड्रामे जी, ऐं इन्हनि जी इहा कोशिशि आहे त हिन खे फाइनल करे वठूं, छो त अलाए केतिरियूं नयूं फिल्मां ईद ते रिलीज़ थियण वारियूं आहिनि। अलाए केतिरा ॿिया नवां ड्रामा। हर चैनल वारो पंहिंजी कोशिशि में आहे त असां पंहिंजा ड्रामा या फिल्मा लॉन्च कयूं, छो त हाणे हर अदाकारनि बि पंहिंजी फिल्मूं अलॻि ठाहिण ऐं अलॻि यूट्यूब ते अपलोड करणु शुरू करे ॾिनियूं। इन जे करे वॾे चैनलनि खे, सिंध टीवी केटिरनि वारनि खे थोरो इन शइ जो धकु लॻंदो आहे त हाणे असां पहिरियों सभ खां पंहिंजे चैनल ते अपलोड कयूं। बहरहाल हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी कोशिशि आहे। हीअ ड्रामो कीअं बि करे हाणे ईद खां पोइ रिलीज़ कयो वेंदो।